डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। बसि थोरो रुगो ही 3-4-5 मिंट अव्हां कढी हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरी ॿुधो। मुंहिंजे हिन वीडियो रखण जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो ही आहे त अॼु जा जेकी मौली साहब आहिनि, जेकी आलिम पाण खे चवराइनि था, उहे तव्हांजे अॻियां आहिनि ऐं ही तारीख़ जो हिकिड़ो अज़ीम किरदारु मौलाना उबैदुल्लाह सिंधी, अब्दुल कलाम आज़ाद ऐं उन खां सवाइ ॿिया काफ़ी अहिड़ा पंहिंजो आलिम, उन्हनि जे विच में रुगो थोरी भेट कयो। बसि अक़ीदे परस्ती खां निकिरी हक़ीक़त पसंदीअ ते थोरी नज़र विझो त मौलाना उबैदुल्लाह सिंधी तारीख़ जो हिकु अहम माण्हू कीअं रहियो ऐं अञा ताईं कीअं आहे। छो त अमल से बनती है ज़िंदगी, जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी। अॼु जा आलिम जेके एयर कंडीशननि में, जेके लैंड क्रूज़रनि में, जेकी किरोड़नि ऐं अरबनि में खेॾनि था, जन जे कोल ऐं फेल में फ़र्क़ु आहे। बसि रुगो तव्हांखे एतिरो चवंदुसि त उन्हनि आलिमनि ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे ज़िंदगीअ जे अमलनि जी पाण में भेट कयो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असली आलिम केरु आहे। तजर्बे जे बुनियाद ते मां इहो थो चवां त अक्सर मज़हबी माण्हू ऐं पीर ॼट ऐं जहालत फैलाइण जो सबबु बणिजी रहिया आहिनि। खेनि न त मज़हबनि जे हक़ीक़तुनि जी ॼाण आहे ऐं न ई काइनात जे फितरी क़ानूननि में का दिलचस्पी आहे। तंहिं करे नौजवाननि खे घुर्जे त मुफ़ाद परस्त मुल्लनि ऐं ॼट पीरनि जे ॻाल्हियुनि में अची जहालत ऐं इंतिहा पसंदी जो शिकार थियण बदिरां मज़हब बाबति जदीद दौर जे दानिश्वरनि मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, साईं GM सैयद, रसूल अशफली जो, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, अलामा आया काज़ी ऐं उन खां सवाइ अहिड़ा तमामु सवें ҳज़ारें सेक्युलर ज़हन रखंदड़ ऐं इंसान दोस्त शाह इनायत शहीद, सचल, शाह लतीफ़, अहिड़नि आलिमनि खे पढ़नि ऐं पोइ तारीख़, सियासत, मईशत, फ़िलसफ़े ऐं साइंस खे पढ़नि, केमिस्ट्री, फिज़िक्स, बायोलॉजी, यूनिवर्सिटियुनि जा उहे सब्जेक्ट, एंथ्रोपोलॉजिस्ट, ॿिया सब्जेक्ट पढ़नि त जीअं रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंदि रुझाननि खे सम्झी सघनि ऐं पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करे सघनि। बसि हीअ थोरी वीडियो आहे, पर हीअ मुंहिंजी वीडियो मां दावा सां चवां थो त हिन असांजे रोशन ख़्याल समाज जी अकासी थी करे। छो त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जंहिं दौर में पैदा थियो ऐं जंहिं दौर में हुन जदोजहद कई, इहो दौर सॼे दुनिया जे तब्दीलीअ जो दौर हो। इहो जेको ॾहाको हो, मतिलबु त 1872 खां 1944 ताईं, इन में दुनिया अंदरि तमामु वॾियूं तब्दीलियूं आयूं। सोवियत यूनियन जो ठहणु, अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बग़ावत थियणु ऐं हिकिड़ो सोशलिस्ट ब्लॉक ठहणु, उन खां पोइ चाइना, उन खां पोइ क्यूबा, पोइ मतिलबु त हिकिड़ो वॾो दुनिया में हिकिड़ा आलमी सतह जा अॻुवान पैदा थिया। लेनिन पैदा थियो, होॾां हिटलर पैदा थियो ऐं होॾां जेको आहे सो पंहिंजो होचीमन पैदा थियो। मतिलबु त ऐं हेॾां पंहिंजो कांग्रेस में गांधी पैदा थियो, जवाहरलाल नेहरू पैदा थियो, हेॾां पाकिस्तान में जेका आहे तमामु घणी क़यादत पैदा थी। तंहिंजे करे इहो जेको दौर हुयो, इहो हिकिड़ो तमामु वॾी जेको आहे सो तब्दीलियुनि जो दौर हो ऐं असांजी बि हिकिड़े बदकिस्मती जो दौर हो, जो असां गोरनि जी ग़ुलामीअ खां निकिरी ऐं वरी ॿियनि कारनि जी ग़ुलामीअ में अची फाथासीं। इहो बि इहो ई दौर हो। इन वक़्तु इहो ई वक़्तु हो
सो ॻाल्हि अचूं था हिन ते त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जेको आहे सो सिंध जो हिकु बहितरीनु तरक़ी पसंदि क़ौम परस्त ऐं रोशन ख़्याल रखंदड़ माण्हू हो। ही उहो मौलाना हो जेको चवंदो हो त रियासत जो को बि मज़हब नाहे हूंदो, मज़हबनि जे बुनियाद ते क़ौमूं वजूद में नाहिनि ईंदियूं। मौलाना उबैदुल्लाह सिंधी गॾियल हिंदुस्तान में अलॻि अलॻि क़ौमुनि जे वजूद खे तस्लीम कंदड़ आलिमी अॻवान हो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जूं लेनिन सां तमामु घणियूं गॾिजाणियूं थियूं ऐं जेको आहे सो साइबेरिया जहिड़े इलाइक़े में हू रहियो ऐं उते थधि में जेको आहे सो हुन वक़्तु गुज़ारियो, तंहिंजे करे हुन ते उहे ख़ुदि तमामु वॾा असर हुया। हक़ीक़त में वरी पोइ मौलाना पाण ई चवे थो त हक़ीक़त में मुस्लमान उहो आहे जंहिंजे दिलि में कुल इंसानियत जी गुंजाइश हुजे। इहो एॾो वॾो माण्हू हो मौलाना उबैदुल्लाह सिंधी। मुल्ला पिंडत पादरी इंसाननि जे विच में नफ़रत पैदा था कनि, तॾहिं लानत मलामत थियनि थी। हर हिकु इंसान सां मज़हबी फ़र्क़े रंग नस्ल ॿोलीअ जे फ़र्क़ खां बग़ैर मोहबत करण ई इंसानियत जो मेराज आहे। शैतान अलाह जी इबादत जो इंकारी न हो, इंसान जे मोहबत जो इंसानियत जे मोहबत जो इंकारी हो। उन करे मुनकर थी ज़लील मरदूद थी वियो। ॾिसो त केॾी वॾी ॻाल्हि आहे। सो तव्हां असांजा जेके आइडियल किरदार आहिनि उहे मौलाना उबैदुल्लाह सिंधी जहिड़ा आहिनि ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे असीं हर वक़्तु यादि कयूं था ऐं अहिड़नि आलमनि जी इज़त करणु खपे। बसि आख़िर में मां इहो ई रुगो अर्ज़ु कंदुसि त अॼु जे आलमनि, अॼु जे आलमी अॻवाननि ऐं अॼु जे जेको पीर पिंडत जेके तमामु वॾा लैंड क्रूज़रनि में चढ़ियो घुमियो, अरब पति ख़रब पति बसि थियो पिया हलनि, माण्हुनि खे गुमराह पिया कनि, माण्हुनि खे समाजी इल्मु न पिया ॾियनि, मज़हब जे नाले में नफ़रतूं पिया फैलाइनि, पंहिंजा दुकान पिया चिमकाइनि। बसि मां एतिरो ई रुगो चवंदुसि त उन्हनि जे विच में ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे विच में फ़र्क़ु महसूसु कयो ऐं पोइ पाण फ़ैसिलो कयो त इंसानियत जो हमदर्द कहिड़ो फ़िलसफ़ो आहे, मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जो कौल अमल या अॼु जे हिननि जेके हथरादू पाण खे आलम सॾाइनि था उन्हनि जो। महिरबानी दोस्तो, उमेदु आहे त हिन वीडियो खे तव्हां तमामु घणे में घणो शेयर कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजे ॻाल्हियुनि सां अव्हांखे इख़्तिलाफ़ हुजे त कमेंट्स में मुंहिंजी रहनुमाई ज़रूरु कंदा। थैंक यू। ख़ुदा हाफ़िज़। अल्लाह साईं तव्हांखे हमेशह हमेशह जे लाइ ख़ुशि रखे।